अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंध दिशूज़ न्यूज़ टीवी। सिंध दिशूज़ न्यूज़ टीवी बुलेटिन में अवां खे भलीकार ख़बर शामिल कंदासीं। ठारू शाह खां राशिद अली मेमुण जी। ठारू शाह में उस्ताद तंज़ीम पीटी अलफ छलगिरी ग्रुप तालको भिरिया तरफ़ा मास्टर मोहम्मद मलूक मस्तोई जी अलविदाई तकरीब गवर्नमेंट कैंपस बॉयज़ हाई स्कूल में थी गुज़री, जंहिंमें पीटीए अलफ छलगिरी ग्रुप के मरकज़ी सदर गुलाम रसूल महर, जनरल सेक्रेटरी गाज़ी खान जमाली ऐं ॿियनि अॻुवाणनि रफ़ीक अहमद जरवार, इंतज़ार हुसैन छलगिरी, सालिम ज़रदारी, आफ्ताब मलक, सोहराब खानज़ादा, ज़िले सदर मुज़फ़र हुसैन कुरैशी, हेड मास्टर ठारू शाह सैयद अली नादर, शाह असलम डहराज, अता मोहम्मद खानज़ादा समेत उस्तादन वॾे अंग में शिरकत कई, जॾहिं त सियासी समाजी अॻुवाणनि इंजीनियर मुमताज़ अली चांडियो, ख़ालिद मसूद चन्ना, रहमतुल्लाह सोलंकी, इम्तियाज़ शाह, नवाब खान सोलंकी ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। आयल महिमाननि खे सिंधी सक़ाफ़त अजरक जा तोहफ़ा पेश कया विया। आयल महिमाननि तक़रीब खे ख़िताब कंदे रिटायर्ड थींदड़ हेड मास्टर ऐं पीटी अलफ तालका भिरिया जे अॻुवाणनि साईं मोहम्मद मलूक मस्तोई जी तइलीम ऐं उस्ताद जी कयल ख़िदमतुनि खे साराहियो ऐं मास्तरनि जे तरफ़ां मोहम्मद मलूक मस्तोई खे हार ऐं अजरकनि जा तोहफ़ा ॾिना विया। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध दिशूज़ न्यूज़ टीवी।